अस्सलाम वालेकुम हमसरी जे चैनल यूट्यूब ते तव्हां सभिनी नाज़रीन खे भलीकार। अॼु असां हमसरी जे नए सिलसिले जी शुरूआत करे रहिया आहियूं। स्पीकर्स हूंदा उनमें ग़ुलाम नबी सुब्र साहब आहिनि ऐं अनवर काज़ी साहब असांजा महिमान हूंदा ऐं हर हफ़्ते असां कंहिं नए मौज़ू सां कंहिं करंट अफेयर ते कंहिं नई सूरत हाल ते असीं तव्हां सां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं तव्हांखे अपडेट कंदा रहंदासीं। अॼु असांजो पहिरियों प्रोग्राम आहे। असां IBA सखर जी जेका टेस्टिंग थी आहे उन ते कुझु ॻाल्हि ॿोल था करणु चाहियूं ऐं उन जे बारे में असां ॾिसणु था चाहियूं त उहा सूरत हाल छो उभरी आई ऐं उनजा कहिड़ा सबब हुआ ऐं उन जा हल असां कहिड़ा ॻोल्हे सघूं था त जीअं उन्हनि सभिनी मसइलनि खे वरी जेको आहे सो कंट्रोल करे सघिजे। असां कहिड़ियूं सलाहूं जेके आहिनि से ॿुधूं था असांजे महिमाननि खां जेके सिंध गवर्नमेंट खे या IBA सखर खे वञनि थियूं। अस्सलाम वालेकुम ग़ुलाम नबी सुब्र साहब कीअं ठीकु ठाक। अच्छा, मुंहिंजो पहिरियों सुवालु आहे तव्हां खां त तव्हां असांखे ॿुधायो एज़ इहे सम्झो त असांजा महिमान आहियो तव्हां ॿई त IBA सखर जो जेका टेस्टिंग थी आहे उन ते हिकिड़ो क्वेश्चन मार्क जेको आहे सो लॻे पियो ऐं उहो क्वेश्चन मार्क नंढो कोन्हे। इन ते जेका असांजी नेशनल मीडिया आहे उन बि ॾाढो ॻाल्हायो आहे ऐं सिंध जे टैलेंट ते जेको आहे सो उन्हनि हिकिड़ो क्वेश्चन मार्क लॻायो आहे। इहो छो थियो आहे ईअं त एॾी वॾी जेको आहे सो तादाद में स्टूडेंट जेके आहिनि या कैंडिडेट कंहिं इम्तिहान में वेठा हुजनि ऐं एतिरे ई वॾे तादाद में फेल थिया हुजनि। जेकर IBA जी ॻाल्हि आहे त IBA हिकिड़े टेस्ट वठण जे इदारे जे तौर ते नओं आहे, यानी कुझु साल थिया आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त सेंट्रल गवर्नमेंट जो हीउ जेको क़दम आहे उहो बि ॾाढो अहम आहे त अॻे जेके हा उहे ख़ासि तौर ते असांजा PST GST ऐं HST उन्हनि जा आर्डर्स विरहाया वेंदा हुआ सियासी रिश्वत जे तौर ते या विकिया वेंदा हुआ। इहो पहिरियों दफ़ो आहे जो सिंध गवर्नमेंट इहो चाहियो आहे त ॿार जेको आहे उहो मुक़ाबिलो करे ऐं टेस्ट पास करे ऐं पंहिंजी लियाकत ऐं महारत ते टीचर ते छाकाणि पोइ असांजी प्राइमरी ऐं हायर सेकेंडरी तालीम तमामु अहम आहे ऐं उहा असां सभु दोस्त सम्झूं बि था त उहा पोयां वञी रही त उन लाइ सिंध गवर्नमेंट जो इहो क़दम त असीं ज़हीन माण्हुनि खे जेके इन टीचिंग जी दुनिया खे ऐं हिन जदीद दुनिया खे अनमाइन करे ऐं इल्म जी तफ़सील शागिर्दनि लाइ करे सघनि। IBA जे ग़लतियुनि जी जेका ॻाल्हि कई आहे त जिन वटि इहो नओं आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त उन्हनि टेस्ट जो जेको मयार आहे उहो सफ़ा सख़्तु ऐं सफ़ा ग़ैर मामूली ज़हीन स्टूडेंट्स वारो। अच्छा, इहो वरी अनवर साहब खां पुछंदसि त उहो जेको आहे मुंहिंजो मयार कहिड़ो हो। तव्हां असां मूं सां तव्हां खां हिकिड़ो ई सुवालु पुछियो त तव्हां क्वेश्चन मार्क हुन ते छो बि आयो आहे, तव्हां पंहिंजो मौक़फ़ ॾेई छॾियो। हाणे काज़ी साहब तव्हां असांखे ॿुधायो त भला इहो जेका टेस्टिंग असांखे चई थी वञे त सख़्तु हुई छो जो कुझु कैंडिडेट्स जेके आहिनि सोशल मीडिया ते ॾाढा वोकल्स आहिनि ऐं उन्हनि जो ख़्यालु आहे त उन में कुझु त आउट ऑफ सिलेबस जेके आहिनि से क्वेश्चन बि शामिलु कया विया ऐं कुझु जो चवणु आहे त उन जा जेके ऑप्शन आहिनि उहे ई सही कोन ॾिना विया त भला इन जी ज़िमेदारी असां IBA जा उहे जेके टेस्ट ठाहिण वारा माण्हू आहिनि उन्हनि उन टीम ते असां ज़िमेदारी खे जेको आहे सो विझंदासीं त सॼी ज़िमेदारी उन्हनि जे मथां थी अचे या उन्हनि जी ज़िमेदारी जेका आहे सा IBA इंतिज़ामिया ते अचे थी। जी महिरबानी। इन खे तव्हांजे सुवाल खे जेकॾहिं असां बाइफर्केट करियूं त टीचर्स असांखे बहितर खपनि, इन में को बि शक न आहे। ठीकु आहे। ऐं उन्हनि जी बहितरी तव्हांखे ख़बर पवंदी टेस्टिंग में। टेस्टिंग जो मयार इहो रखियो वेंदो आहे
न बिल्कुलु हाई फाई हुजे न बिल्कुलु लो हुजे, हिकिड़ो मीडियम तव्हां खणंदा आहियो त हेतिरनि माण्हुनि जा असां ॾिसूं त केतिरो ॿार खे हू पढ़ाए सघे थो, केतिरो बहितर टीचर थी सघे थो। मूं जेको ॾिठो त IBA को एॾो मुश्किल सुवाल कोन कढिया हुया, मां ॾिठो आहे हिकिड़ो पेपर पूरो हिकिड़े ॾींहं जो ॾिठो आहे, उन्हनि खे मुंझाए छॾियो। हिकिड़ो मिसाल मां तव्हांखे ॾियां थो त हिकिड़ो आम फेल आहे, उनखे उन्हनि लिखी छॾियो त अकर तक, नालो अजीब हुयो जेको मुंहिंजे लाइ न हुयो। हिकिड़ो लफ़्ज़ हुयो सिफ़त कतारी। मां हिकिड़े सुठे कंहिं ॿोली जे ॼाणू खां पुछो त साईं इहा सिफ़त कतारी छा आहे, चए मूंखे ख़बर कोन्हे का। इहो मुंझाइण जेको हुयो इहो मूंखे ॾुखियो लॻो। तव्हां जॾहिं टेस्ट करियो था त उन्हनि जी कैपेबिलिटीज़ खे तव्हां परखियो न, उनखे तव्हां मुंझायो। एग्ज़ैक्टली, बिल्कुलु। उन जे करे जेका तव्हांजी JST जी टेस्ट आई उन में तव्हां ॾिसो त 1,62,000 जे क़रीब उन में कैंडिडेट उन्हनि वेठा अपियर थिया ऐं उन्हनि में 1300 समथिंग पास थिया आहिनि, जेको हिकिड़ो असांजे पूरे सिंध जे तइलीम ते हिकिड़ो वॾो क्वेश्चन मार्क हुयो। ऐं उहो वरी ॿियनि असांजे सूबनि खे पोइ मिली वियो त सिंध में तइलीम आहे कोन, ईअं कोन्हे को। मञूं था त जॾहिं खां वठी मोहम्मद ख़ान साहिबु रखी हुई नई रोशनी स्कूल, उन खां पोइ जीअं सूरो साहिबु चयो त स्कूल जी जेके टीचर्स जा विरहाया वियनि पिया उन जे करे डाउन थी आहे, पर जेको एतिरो चए ॿार पढ़नि कोन था, इहो बिल्कुलु कोन्हे को। ॿार पढ़नि था पर ॿारनि खे तव्हां मुंझायो था, उहो ॿार मुंझी पिया। ऐं उहो जेको IBA जो हिकिड़ो पंहिंजो वकार आहे उनखे ज़रूरु झटको लॻो आहे किथे न किथे। त उन में ज़िम्मेदार केरु आहे? असीं कंहिंखे ज़िम्मेदार जेको आहे सो ठहिराए सघूं था त इंतिज़ामिया या उहा टीम जे पेपर ठाहिया आहिनि? न, उन में तव्हां कुझु हिसो टीम खे ॾियो, उन ॼाणी वाणी ॾुखियो कयो, सवाल खे ॾुखियो करे पुछियो पियो। ऐं जेका इंतिज़ामिया हुई, मैनेजमेंट हुई, उन्हनि खे मॉनिटर सही नमूने सां न कयो त उन्हनि खे वरी रिव्यू करे वठनि। हिकिड़ो तव्हांखे नंढो मिसाल थो ॾियां, उहो अची वियो अथव IBA जी जेका टेस्ट वन रखी आहे उन्हनि इथिक्स जी स्पेल ग़लति लिखी छॾियो। मतिलबु तव्हांजी पंहिंजी वेबसाइट ते जेकर इथिक्स जी स्पेल तव्हां ETHISACS लिखंदो त पोइ तव्हां ॿियनि वञा कहिड़ो था करियो। इन जे करे हिननि ते काफ़ी थिया त तव्हांजी कीज़ में ग़लतियूं हुयूं, तव्हां पूरो कोन ॾिनो आहे। त मैनेजमेंट ऐं टीम ॿई कंहिं हद ताईं ज़िम्मेवार हुया, जंहिंजे करे जॾहिं हुननि थोरो पंहिंजी पॉलिसी खे ॾिठो त तव्हां ॾिसो त PST में 1,84,000 ॿारनि मंझां तक़रीबन 13,500 खां वधीक ॿार पास थी चुका आहिनि। सिंपल टेस्ट साॻी हुई, तव्हां उनखे सिंप्लीफाई कयो, तव्हां ॿारनि खे टेस्ट कयो, न की तव्हां ॿारनि खे मुंझायो। एग्ज़ैक्टली। अच्छा सुमरू साहिबु, जॾहिं ॿारनि खे मुंझायो थो वञे, हिकिड़े ज़ाहिरी ॻाल्हि आहे त तव्हां हींअर त रिटायरमेंट खां पोइ पंहिंजी बि लाइफ गुज़ारियो, पर तव्हां जेकॾहिं रिकॉल कंदा पंहिंजे स्टूडेंट लाइफ खे त जेकॾहिं तव्हां इम्तिहान हॉल में वेठा हुजो हा ऐं तव्हांखे अहिड़े क़िस्म जो मुंझाईंदड़ सवाल अचे हा या मुंझाईंदड़ क्वेश्चन पेपर तव्हांजे हथ में हुजे हा त तव्हांजी उन वक़्तु पंहिंजी छा कैफ़ियत हुजे हा? छा क्वेश्चन्स जॾहिं मुंझाईंदा आहिनि त हिकिड़ो एवरेज स्टूडेंट जेके काफ़ी कुझु ईंदो पियो आहे, छा उहो कंफ्यूजन जो शिकार थी घणो कुझु विसारे छॾींदो आहे? नेचुरली डिस्टर्ब थींदो। जेको ॿार आहे उन ते जेकॾहिं उनखे उनजी मालूमात न आहे ऐं आउट ऑफ कोर्स आहे क्वेश्चन पेपर ऐं उन जे अप्रोच खां उन जे इल्म खां जेको उनखे सॼो साल पढ़ायो पियो आहे उन खां जेकॾहिं मथे आहे त लाज़मी उहो डिस्टर्ब थींदो, परेशान थींदो ऐं ग़लतियूं कंदो ऐं नापास थींदो। उनजी जाइ ते जेकॾहिं सॼे क्लास जो या तव्हां मुंहिंजी क्लास जी ॻाल्हि कई त सॼी मुंहिंजी जेका मतिलबु मुंहिंजो क्लास आहे उनखे एवरेज वठी त असांजी क्लास में असां केतिरो लेक्चर्स में डिलीवर कयो आहे ऐं ॿारनि उन मां केतिरो ॿुधायो आहे, केतिरो हासिलु कयो आहे, इन्हनि सभिनी खे मतिलबु माना पाण में मिलाए उन खां पोइ असांखे क्वेश्चन पेपर ठाहिणु घुरिजनि। उन खां नौजवान मिलियो हिकिड़ो 30-35 साल में गुरू छाकाणि हुन PST में GST में GST में अप्लाई कोन कयो, अॻे नौकिरी में हो त हुनजो त मूं ईअं कोशिशि कई कंहिंखे की ॾिनी त आउं पेपर करे सघां, आउं मुश्किल सां हुन जा 10 सुवाल करे सघां। ॾाढो ज़हीद ॿार हो, मतिलबु माना हूअं डिलीवर पियो करे मास्टर में ऐं तमामु आला पोस्ट ते कमु पियो करे। हू चए थो त जॾहिं आउं उन की खे ॾिठो, उन पेपर खे ॾिठो त आउं हुनजा सिर्फ़ु 10 सुवाल हल करे सघियुसि। इहा लेवल जे माना खणी वञणु
इहो मुनासिबु कोन हो। पर ऐं वरी पंहिंजी ॻाल्हि खे जेका मूं पहिरीं बि करे चुको आहियां त असीं पंहिंजे ग़लतियुनि मां सिखंदासीं। पर इहो पहिरियों दफ़ो आहे असीं सच जे तरफ़ पिया वञूं, असीं इल्म जे तरफ़ था वञूं। ऐं इन ॻाल्हि जो सख़्तु ख़िलाफ़ु आहियां त सिलेबस में कोन टेस्ट जो कहिड़ो सिलेबस हथ टोकी ॻाल्हि आहे की नामियात ॻाल्हि आहे त सिलेबस में न हो। कहिड़ो सिलेबस माना 10हीं जमात जी 12हीं जमात जी त इहे वरी उहे माण्हू जेके माना अटेम्प न करे सघिया आहिनि उहे चवनि था त इहो आम तरह घणो करे उन शागिर्द जो जेको कामयाबु नथो थिए उहो उनजो आहे इहो सिलेबस में न सिलेबस एक्चुअली ॾिनल हो ग्रेड 3 खां वठी मैट्रिक ताईं जेके बि किताब आहिनि जेके बि सिलेबस में शामिल आहिनि उन्हनि सभिनी खे गॾे करे उहो जेको आहे सिलेबस ठाहियो वियो हो। छो जो मां प्राइमरी जा जेके उस्ताद बि उन्हनि खे चूंडा आहिनि त वरी हाई स्कूल जा हाणे सिलेबस खां आउट मतिलबु त जेका शइ उन में शामिलु कोन्हे इन्हनि सभिनी किताबनि में जेकॾहिं का बि इंफॉर्मेशन कोन्हे उन मां इंफॉर्मेशन वरी अचे थी त पोइ आउट ऑफ सिलेबस ई कंसीडर थींदो। पर हाणे मुंहिंजो हिकिड़ो क्वेश्चन आहे तव्हां खां कैसब त हींअर जेके टेस्ट थिया उन्हनि में त काफ़ी ॿार जेके आहिनि या उम्मीदवार नापास थिया। वरी सिंध हुकूमत जेको आहे डिसंबर में उनखे रीटेस्टिंग करण जो जेको आहे सो इरादो रखे थी। पर उन में बि उहो ई साॻियो सरदार अली शाह जेको आहे सो हिकिड़ो ऐलान कयो आहे त 45% हर सब्जेक्ट में हिकिड़े कैंडिडेट खे खणी पास थियणो आहे। इहा शर्त जेका आहे उहा केतिरे हद ताईं दुरुस्त आहे या उन में हुकूमत खे थोरी नरमी करणु खपे? जी बिल्कुलु। ॾिसो हीउ CSS जो एग्ज़ाम न पियो थिए। अगरि तव्हां रखी आहे हर यूनिवर्सिटी में हर बोर्ड में कि 33% ते ॿार खे तव्हां पास कंदा आहियो त हिननि में बि वाई नॉट 33%? हर सब्जेक्ट में तव्हां 45 छो खणी विया आहियो? एग्रीगेट तव्हां रखो 50%, इन में को बि न आहे। पर को ॿार मैथ में होशियारु हूंदो आहे, को इंग्लिश में होशियारु हूंदो आहे, को सिंधी में होशियारु हूंदो आहे त जेकॾहिं 33% तव्हांजी पासिंग क्राइटेरिया आहे त हिन में बि तव्हांजी 33% क्राइटेरिया हुजणु खपे सभिनी सब्जेक्ट्स में। हा पोइ तव्हां उनखे रखी थो 50% ते एग्रीगेट तव्हां रखी अचो 50%, पर पासिंग तव्हां मार्क्स जेके तव्हां 5 सब्जेक्ट रखो था पिया उन में 33% ईंदो त केतिरा ई ॿार जेके आयल ॿार अॻिते अची वेंदा। थी सघे थो मैथ में कमज़ोर हुजे, इंग्लिश में बहितर हूंदो, थी सघे थो इंग्लिश में कमज़ोर हुजे, मैथ में बहितर हूंदो, साइंस में बहितर हूंदो। त उन्हनि ॿारनि जो हक़ थो मारिजे पियो। मां तव्हांखे मज़े जी ॻाल्हि थो ॿुधायां त 80% मार्कूं खणण वारा ॿार फैलती आहे त हिन में हीअ तव्हांजी टेस्टिंग कैपेसिटी जेका हले पई 80% ॿार 80 मार्कूं खयूं ऐं उहो डिक्लेयर्ड फेल छो त हुननि कंहिं हिकिड़े सब्जेक्ट में 40% मार्कूं खयूं। त हीअ जेका ज्यादती थी आहे उन्हनि खे रिव्यू करणु खपे त असां ॿारनि खे ऐं ॾिसो तव्हां नौकरियूं ॾियो था देरि सां। ग़रीब जा ॿार 700 रुपया भरनि था, अचनि था 6 महीना इंतज़ारु कनि था। उन्हनि खे तव्हां अहिड़े क़िस्म जा टफ ॾींदो त पोइ ॾाढो मुश्किल थो थिए पियो उन्हनि ॿारनि जे लाइ। ऐं अफ़सोस सां चवणो थो पए त हिकु वक़्तु ख़ुशी थी वई। इहा त तमामु घणी अफ़सोस जी ॻाल्हि आहे। सुब्रो साहब मुंहिंजो वरी तव्हां खां साॻियो क्वेश्चन आहे त भला इन पॉलिसी खे सिंध गवर्नमेंट खे रिव्यू करणु खपे या न? तव्हांजो छा ख़्यालु आहे? त 40% सिर्फ़ु मुंहिंजो जेकॾहिं तव्हां ख़्यालु पुछंदव त डिफरेंट हूंदो। ऐं तव्हां पुछंदसि त छा 40% हर सब्जेक्ट में खणणु उहो केतिरे हद ताईं दुरुस्त जेका आहे सा पॉलिसी आहे? छाकाणि जो आउं इन ई प्राइमरी स्कूलनि में गवर्नमेंट प्राइमरी स्कूलनि में पढ़ियो आहियां त असां वटि हिकु ई टीचर हूंदो हो ऐं उनखे सभु सब्जेक्ट पढ़ाइणा हूंदा आहिनि। उहो मैथ बि पढ़ाईंदो, अंग्रेजी बि पढ़ाईंदो। उन करे इहो ढिलो को त मयार तव्हां रखंदो, का त लाइन तव्हां रखंदो, तव्हां 20% कोन खणंदो। तव्हांखे वरी उहो टीचर त न खपे जेको मतिलबु माना पर्ची वारो। त तव्हां का त क्राइटेरिया रखंदो न, का त हिकिड़ी हद रखंदो त जीअं काई साहब चयो त 30% जेको पास थींदो उन पास त कबो पर उहो 3rd क्लास हूंदो। त असांखे 3rd क्लास घुरिजे 2021 में जॾहिं दुनिया में तालीम में हेॾो इनकलाब पियो थिए, छा असांखे 3rd क्लास घुरिजनि? उन करे आउं अर्ज़ी इहो कंदुसि त सिंध गवर्नमेंट खे ऐं उनजे IBA जे अकादमी खे इन्हनि खे गॾिजी वरी इन में जेके फ़िलहाल रहिजी विया आहिनि इन सॼे सिस्टम में जेके कमियूं रहिजी वियूं आहिनि उन्हनि खे दूरि कनि
पर मयार में को बि सम्झ नथो। मयार में जेकॾहिं उहे बीठल आहिनि IBA, जेकॾहिं मयार उन्हनि जी मतिलबु सोच में आहे ऐं सिंध गवर्नमेंट बि मयार जी तरफ़ वञे त असीं मयार में उन्हनि जी मंज़िल उहो ई स्कूल आहे। न त पोइ उन जे लाइ त तव्हांखे पंहिंजे पॉइंट ऑफ व्यू खे थोरो तब्दील करिणो पवंदो त जेको तव्हां चओ था त असांखे मेरिट स्ट्रिक्ट खपे, त पोइ उन जे लाइ त आउं सम्झां थी त असांखे पंहिंजे मेरिट खे फ़िलहालु नरम करिणो पवंदो, छो जो असांजो जेको उस्ताद हींअर ईंदो उहो उन खे असां उहो मेरिट जेको आहे सो डिमांड करे ई नथा सघूं, छो जो असांजा स्कूल्स जेके आहिनि उन स्टैंडर्ड जी या क्वालिटी जी जेका आहे एजुकेशन हींअर ॾियनि ई न पिया न, त यकीननि असां वटि उहो मेरिट कोन अची सघंदो। बहरहाल आउं तव्हांजे पॉइंट ऑफ व्यू जी जेको आहे सो रेस्पेक्ट कयां थी, पर असांखे मेरिट ते हींअर कुझु न कुझु समझौतो करणु खपे, मुंहिंजो ख़्यालु इहो ई आहे त करणु खपे। त बहरहाल तव्हां पंहिंजे पॉइंट ऑफ व्यू ते क़ाइमु रहो। ऐं हिकिड़ी ॿी जेका आहे इम्पॉर्टेंट ॻाल्हि आहे त असां वटि जेको हींअर शागिर्द आयो हुननि टेस्ट जे लाइ पंहिंजा फॉर्म फिल कया, फ़ी तक़रीबन उन्हनि 700 रुपया जेके आहिनि फॉर्म जी फ़ी जमा कराई। हाणे जेकॾहिं उहे वरी रीअपियर था थियनि त छा उन्हनि खां ॿियो दफ़ो फ़ी वठणु खपे सिंध सरकार खे या IBA खे, जेको बि उन्हनि खां फ़ी वठे थो, त छा उन्हनि खे नरमी करणु खपे ऐं जेके नवां स्टूडेंट वरी एंटर थियनि था उन टेस्ट में उन्हनि खां फ़ी वठणु खपे, उन्हनि खे जेको आहे सो फ्री में टेस्टिंग कराइणु खपे? तव्हांजो छा ख़्यालु आहे? जेसिताईं फ़ीस जी ॻाल्हि आहे त छाकाणि जो स्टूडेंट्स बि तमामु घणा हुआ ऐं सॉरी एप्लीकेंट बि तमामु घणा हुआ ऐं फ़ी जे मद में बि इदारे खे चङा पैसा मिलिया हुआ, त एज सच पर कैपिटा 700 रुपया खां वॾी फ़ी कोन्हे। जेके उन लाइ माना बंदोबस्त आहिनि, पेपर्स आहिनि, इहे आहिनि, सम्झो था हिकिड़ी टेस्टिंग खे सॼी सिंध में 700 रुपया की एॾी वॾी फ़ी कोन्हे, पर आउं उन सां बि मुतफ़िक़ आहियां, छाकाणि जो माण्हू जो हाल कोन्हे ऐं त उहे ॿिया जेके स्टूडेंट वरी डिसंबर वारी टेस्ट लाइ जेकॾहिं अप्लाई कनि त सिंध गवर्नमेंट ऐं IBA हुननि जी मदद करे उहे ॿार जेके माना अॻु में 700 रुपया भरे चुका आहिनि उन्हनि खां इहा फ़ी न वरिती वञे त बहितर। हलो, इहा मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ी स्टूडेंट्स लाइ हिकिड़ी नरमी जेका हूंदी उहा कुझु ग़रीब स्टूडेंट्स खे फ़ाइदो ॾेई वेंदी हली। अच्छा, हाणे असां पंहिंजे हिनखे जेको असां हींअर हिकिड़ो नंढो बहस छेड़ियो आहे IBA ते, उनखे समअप करण जी कोशिशि कंदासीं। ऐं मुंहिंजो क्वेश्चन हाणे काज़ी साहब खां आहे त असां इन ॾिसूं सॼी जेका सूरत हाल पैदा थी आहे इन जो अज़ालो IBA या सिंध गवर्नमेंट कीअं थी करे सघे? उन्हनि सभिनी नौजवाननि सां जिन सां हींअर आउं सम्झां थी त हिकिड़ी क़िस्म जी ज़्यादती थी आहे, जेके 80% खणी बि फेल डिक्लेयर थिया आहिनि, ठीकु आहे न, त इहा हिकिड़ी आउं सम्झां थी त कंहिं बि टेस्टिंग सिस्टम जी नाकामी आहे। मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु इहो आहे, छो जो हुजणु त इहे खपे त तव्हां कंपलसरी कुझु सब्जेक्ट्स जेके आहिनि उन्हनि खे तव्हां डिक्लेयर कयो त हिननि सब्जेक्ट्स में पास थियणु ज़रूरी आहे, जीअं मैथ्स, साइंस, लैंग्वेज ऐं इंग्लिश। इहे 4 सब्जेक्ट्स जेके आहिनि तव्हां कंपलसरी करे छॾियो। बाक़ी उन खां अलावा पाकिस्तान स्टडीज़ आहे, इस्लामियात आहे या जनरल साइंस आहे या जनरल नॉलेज आहे, उन मां जेके जेको क्वेश्चन अचे थो त उन में तव्हां जेको आहे उन्हनि ॿारनि खे उन्हनि खे तव्हां थोरी जेका उन्हनि सां नरमी कयो। हाणे इहो सभु कुझु थी वियो हुयो, अगेन वरी हिकिड़ी पॉलिसी आई आहे त न पॉलिसी इहा ई रहंदी 45% रहंदी। पोइ हाणे कीअं हुनजो अज़ालो कीअं थींदो? पोइ ज़िद कनि था त उन्हनि खे त असां कुझु कोन था करे सघूं, सिर्फ़ु असां एडवाइज़ करे सघूं। उन में तक़रीबन हिननि खे 32 करोड़ जो फंड त छोकिरनि ॾिनो आहे जेके जिन एप्लीकेशन कई। 32 करोड़ इज़ अ ह्यूज अमाउंट। उन खां अलावा हिननि खे 40 खां 50 करोड़ सिंध गवर्नमेंट ॾिना आहिनि IBA खे। ऐं IBA उन्हनि खे ॿारनि खे छा ॾिनो, उते सिर्फ़ु उन्हनि खे हिकिड़ी पाणी जी बोतल ॾिननि नेस्ले जी। कुर्सियूं ॾिनो, ज़ाहिर आहे कुर्सी ते विहारींदा हेठि त कोन कराईंदा, टेस्ट पेपर ॾिनो, कुर्सी ॾिनी। पर हिकिड़ी शइ तव्हां ॾिसो, असांजो जेको हींअर हालत आहे आम माण्हू जी ॾाढी घटि आहे। उहो हिकिड़ो डिवीज़न जो हिकिड़ो परे खां अचे थो, ॿार अचे थो त उनजो 1000-1200 किरायो लॻे थो। बिल्कुलु सही आहे। त उन में वरी तव्हां उनखे 700 जी ॿी फीस ॾियो था पिया, त इहा वाक़ई घणी कोन्हे का। पर इहा 700 जेकॾहिं गवर्नमेंट उनखे जेके ॿार हिकु दफ़ो ॾेई चुका आहिनि उन्हनि खां ॿियो दफ़ो न वठे हा, जेके नेक्स्ट अचनि था फ्रेश आहिनि उन्हनि खां उहो भली वठे त बहितर आहे। जेसिताईं तव्हां ॻाल्हि कई त 45% खां लहर ई कोन था ज़िद करे बीठा आहिनि।
ॾिसो जीअं पाकिस्तान स्टडी आहे, असां हिकिड़ो सुवाल था खणूं त पाकिस्तान जो कॾहिं रेज़ोल्यूशन पास थियो या किथे पास थियो? उहो लाहौर में पास थियो, 23 मार्च ते पास थियो ऐं 1940 में पास थियो। हीअ त तव्हां ठीकु आहे, हाणे तव्हां हुनखे खोले ॾिसी सघो था। हिन में तव्हांखे सम्झाइण जी ज़रूरत ई कोन्हे न कि अहिड़ा सुवाल आहिनि जीअं सम्झो इस्लामियात आहे, क़ुर शरीफ़ जो नुज़ूल कॾहिं खां शुरू थियो, तव्हां ॿुधाए वठो था रमज़ान शरीफ़ में शुरू थियो। हाणे इहे त तव्हां ॾिसी सघो था। इन में ॿार खे सम्झण जी न आहे त इन में जेकॾहिं तव्हां घटि खणी अचो ऐं जेको तव्हांजो पासिंग मार्क्स घटि खणी अचो त उन ॿार जी का उन में कोताही नज़र कोन थी अचे। हा मैथ आहे, तव्हां सम्झायो था। इंग्लिश में जेको तव्हां ग्रामर सम्झायो था, उन्हनि जा लफ़्ज़नि जो उहे लफ़्ज़ ठाहिण सम्झायो था, पर जेकॾहिं तव्हां चओ त विलियम वर्ड्सवर्थ कॾहिं जाओ, उहो तव्हां ॾिसी सघो था। उहो तव्हांजी टेस्टिंग थिए पई त तव्हां केतिरा केपेबल आहियो, तव्हांजी यादगिरी टेस्ट कोन पई थिए त उहो 1822 में जाओ, 1840 में जाओ, डज़ंट मैटर। उहो तव्हां ॾिसी वठो कंहिं टाइम ते हीअं तव्हां गूगल पे या ॾिसी वठो त विलियम वर्ड्सवर्थ कॾहिं जाओ। पर जेका उन पोइट्री कई आहे उनजी पोइट्री तव्हांखे अचणु खपे। त उन में तव्हांजा जेकॾहिं क्वेश्चन्स अहिड़ा अचनि था त ॿार खे तव्हां वरी उहा ई ॻाल्हि त तव्हां उनजी यादगिरी खे टेस्ट न कयो, तव्हां उनजी केपेबिलिटी खे टेस्ट कयो त केपेबल आहे, उनखे अंग्रेज़ी केतिरी थी अचे, उनखे सिंधी केतिरी थी अचे, हू मैथ में केतिरो बहितर आहे, इन्हनि शयुनि खे तव्हां टेस्ट कयो। बाक़ी जेके तव्हां हाणे तव्हांखे मां ॿुधायां त मज़े जी ॻाल्हि त घणा जेके ॿार फेल थिया आहिनि न, इस्लामियात में फेल थिया आहिनि ऐं सिंधी ग्रामर में फेल थिया आहिनि। हाणे जेका 80% ॿार खणे थो उनखे तव्हां कीअं चवंदो त हीअ पोता आहे या हीअ थर्ड क्लास आहे? 80% ॿार खे वेठो आहे ऐं डिक्लेयर तव्हां करे था पिया। त हिनखे सरदार शाह खे ज़रूरु हिनखे ॾिसणु खपे, ज़रूरु ॾिसणु खपे त किन सब्जेक्ट में जेके तव्हां चओ था कंपलसरी आहिनि उन्हनि में उन्हनि जी 50% खां अबो रखो, ओके 60% खां अबो रखो, पर जेके तव्हांजा इज़ीली तव्हां ॾिसी सघो था, ॿुधाए सघो था, उन्हनि में तव्हां खणी अचो उन्हनि खे 33% या तव्हां 30% पासिंग रखो, हिन किथे बि न रखो, सभिनी खे 40% खां प्लस पास करे वठंदा। थैंक यू सो मच। हाणे असां पंहिंजे हिन प्रोग्राम खे जेको आहे सो ख़तमु था कयूं अॼु जे सूरत हाल खे। नाज़रीन, तव्हां उमेद आहे त असांजो पहिरियों प्रोग्राम आहे उनखे ॾिसंदव ऐं असांखे फीडबैक बि ॾींदा। यकीनन असांजे प्रोग्राम में कुझु कमियूं कोताहियूं ऐं टेक्निकल जेके आहिनि से इम्प्रूवमेंट्स जी ज़रूरतूं बि तव्हांखे महसूसु थींदियूं, उहे असांखे तव्हां फीडबैक जे ज़रिए असांखे ॿुधाईंदा त जीअं असां पंहिंजे प्रोग्राम खे वधीक बहितर करे सघूं।